जोही पुलिस मुबैना मुक़ाबले बाद फोरू खे मारण जी दावा कई आहे। दादू पुलिस तर्जमान पारां जारी कयल बयान मूजिब सुबुह सवेर टंडो रहीम खान थाणे जे हद भान सईदाबाद लिंक रोड ते फोरन ऐं जोही पुलिस विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस जे फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी मौक़े तां फरार थी वञण में कामयाब थी विया। मारिजी वियल फोरू जो लाश जोही जे तहलके इस्पताल आंदो वियो, जिते संदसि सुञाणप मेहड़ वासी अब्दुल वहीद महेसर तौरु कई वई। एसएसपी दादू इरफान समो मूजिब मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल फोरू अब्दुल वहीद महेसर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 30 खां वधीक केसनि में पुलिस खे घुर्बल हो। इंतहाई अहम ख़बर आहे जोही खां, जिते टंडो रहीम खान थाणे जे हद भान सईदाबाद लिंक रोड ते पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस पारां हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब सुबुह सवेर गश्त दौरान भान सईदाबाद लिंक रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल फोरन पुलिस खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस जे जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी फरार थी वञण में कामयाब थी विया। मारिजी वियल फोरू जो लाश जोही जे तहलके इस्पताल आंदो वियो, जिते संदसि सुञाणप मेहड़ वासी अब्दुल वहीद महेसर तौरु कई वई आहे। एसएसपी दादू इरफान समो मूजिब मारिजी वियल फोरू चोरी, फुर ऐं धाड़े जे 30 खां वधीक केसनि में पुलिस खे घुर्बल हो। HSTV न्यूज़ जोही।